नाज़िर सिंध हाई कोर्ट में शागिर्द अकवार गनी अमान चांडियो सरमत मीरानी के ड्यूटी मैजिस्ट्रेट पारा आज़ाद करण वाले फैसले खिलाफ सीटीडी दरख्वास्त बुलंदी थी है। नवा अपडेट वठूं कमर में मणकान कमर छा वधीक नवाले अपडेट है। जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो वञा त सिंध हाई कोर्ट में दहशतगर्दी जे मुक़दमे में गिरफ़्तार शागिर्द अॻवान अमान गनी चांडियो ऐं सरबंद मीरानी जे आज़ादी ख़िलाफ़ सीटीडी पारां जेको आहे उहा दरख़्वास्त दाख़िल कई वई आहे ऐं उन्हनि जेको आहे चैलेंज कयो आहे जेको ड्यूटी मैजिस्ट्रेट जो जेको ऑर्डर आहे उनखे चैलेंज कयो आहे। सिंध हाई कोर्ट जेको आहे इन जी ॿुधणी खां पोइ फ़ैसिलो जेको आहे महफ़ूज़ करे छॾियो आहे। तव्हांखे तफ़सील ॿुधाईंदो वञा त प्रोसिक्यूशन तरफ़ां मुंतज़िर मेहदी एडवोकेट इहो मौक़ो इख़्तियार कयो त लाहौर हाई कोर्ट जो फ़ैसिलो जेको आहे मौजूदु आहे, जंहिंमें वाज़ह कयो वियो आहे त मैजिस्ट्रेट खे ज़ाब्ता फ़ौजदारी जे सेक्शन 63 तहत अख़्तियार हासिल न आहे, तंहिं करे मैजिस्ट्रेट जो आज़ादी हुकुम जेको आहे उहो कानूनी न आहे ऐं एटीसी जेको आहे मुंतज़िम जेको अदालत आहे उनखे इहो अख़्तियार हासिल आहे। सफ़ाई जे वकील आमिर नवाज़ वड़ाइज एडवोकेट दलील ॾींदे चयो त मैजिस्ट्रेट जेको आहे उहो पंहिंजे कानूनी अख़्तियारनि तहत फ़ैसिलो जारी करे चुको आहे ऐं लिंक मैजिस्ट्रेट ऐं ड्यूटी मैजिस्ट्रेट ॿिन्ही वटि अहिड़ा अख़्तियार जेके मौजूदु हूंदा आहिनि। हुन वधीक चयो त 2008 जे फ़ैसिले मुताबिक़ इलाक़ाई मैजिस्ट्रेट खे जवाबदार खे डिस्चार्ज करण जो मुकमल अख़्तियार हासिल हूंदो आहे, जॾहिं त मुक़दमो कंहिं रस्मियत सबबि ड्यूटी मैजिस्ट्रेट अॻियां पेश न कयो वियो। अदालत जेको आहे उन मौक़े ते रिमार्क न त वकीलनि जे दलील मां वाज़े थिए थो त मैजिस्ट्रेट जेको आहे अख़्तियारनि जो सही इस्तेमालु कयो या न। अदालत चयो त रिमांड जेको आहे रिमांड जी जेका रिपोर्ट आहे उनमें सिर्फ़ु राहदारी रिमांड जी इस्तदा कई वई हुई। हाणे फ़ैसिलो इहो करणो आहे त छा राहदारी रिमांड जी हालत में मैजिस्ट्रेट सेक्शन 63 जो इस्तेमालु करे सघे थो या न। अदालत दरख़्वास्त जेको आहे फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे ऐं चयो आहे त फ़ैसिलो अॼु ई ॿुधायो वेंदो, जॾहिं त प्रोसिक्यूटर जनरल सिंध ऐं वकील सफ़ाई के चैम्बर में तलब कोर्ट करे वरितो आहे। जी वॾी महिरबानी कमर रमान जी अपडेट खां आगाह करण जे लाइ।